सांगड़ मां वाके ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी अगवानी में मंशियात फरोशन खिलाफ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। इंचार्ज सीआईए सांगड़ इंस्पेक्टर अली अकबर चन्ना पंहिंजे मातहत अमले सां गॾु स्निप चेकिंग ऐं नाकाबंदी दौरान ॿिनि मंशियात फरोशन बासित बिरोही ऐं वालू कचे कोहली खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 5200 गुटखा पुड़ियूं ऐं 520 ग्राम चर्स हथ करे वरितो। ॾोह में इस्तेमाल थींदड़ कार खे पिणु कब्ज़े में पुलिस वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ गुटखा मेनपुरी एक्ट ऐं एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। एसएचओ टंडो आदम इंस्पेक्टर इम्तियाज़ अली ख्वावर मातहत अमले सां गॾु स्निप चेकिंग ऐं नाकाबंदी दौरान जवाबदार असद अली मलुकानी खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां टीटी पिस्टल हथ करे वरितो। जवाबदारनि खिलाफ़ सिंध आर्म्स एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे।